अस्सलाम नाज़रीन, तव्हांजो पंहिंजो होस्ट सैयद इरशाद हाशमी तव्हांजे पंहिंजे चैनल अलाशमे ते तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। साईं, अॼु जीअं त सूमर जी राति आहे, रजब जी तारीख़ आहे पहिरीं, जंहिं वजह सां जो अॼु जेको सो असांजे मुर्शिद हज़रत बिलाली शाह बादशाह मखदूम साहिड़ अल 400 उर्स आहे। अॼु असां उन सिलसिले में प्रोग्राम था करियूं। त साईं, जीअं त इहो तय थियलु न त रजब जो पहिरियों सूमर राति जेका बि हूंदी आहे उन ते साईं जो सुम्हाड़ मल्हाईंदा या मुरीदनि जी हिकिड़ी जीअं इहा ई रस्म जेका असांजी सखी रुकन शाह जी सदैव थींदी आहे जो वफ़ात रबीउल सानी में कई अथनि, पर जीअं त उनजो जेको साईं रजब में वफ़ात कई आहे त उन जे हवाले सां वरी जेको सो इहो थियो आहे त जेको सुम्हार थींदो आहे उन में थींदो आहे। त अॼु असीं अल्हम्दुलिल्लाह जेको थोरो घणो असां वटि नॉलेज आहे इन हवाले सां मखदूम साहिड़ जो, त उहो तव्हांखे असां ॿुधायूं था। त हज़रत मखदूम साहिड़ रहमतुल्लाह अलैह चवनि था त जेको 890 हिजरे में ठट्टी जेके नंढे ॻोठ में पैदा थिया। हाणे उन ॻोठ जे नाले जी ख़बर कान्हे, किथे जलसीर लिखियलु आहे, किथे जमपीर लिखियलु आहे, पर ख़बर न आहे। उन ज़माने में हिंदू मुस्लमान सभु गॾु रहंदा हुआ। संदन वालिद मुबारक जेको हूंदो त पासे वारी मस्जिद में पेश इमाम हूंदो, हू त मस्जिद में रहंदा हुआ। त उते उन खां वठी नंढपण खां वठी अलाह जी ॻोल्हा में हूंदा, मुस्तग़रक़ हूंदा पंहिंजे इश्क में, पंहिंजी मोहबत में। हुनजी ॻोल्हा हूंदी हुई त छा अलाह करीम जी, हू ख़ामोश रहंदा हुआ, तमामु संजीदा तबियत हूंदा हुआ, पर हिकिड़े खिल भोॻप कंदा हुआ, मुस्कुराईंदा हुआ। क़ुर शरीफ़ जो हिफ़्ज़ जेको पंहिंजे वालिद खां शुरू करायूं ते जो उनखां पोइ हुन सफ़र तइ कया, काफ़ी ऐं कशाला कढी घुमंदा रहिया। चवंदा 18 सालनि में हुन तक़रीबन 24 मशाइख़नि तां सोहबत अख़्तियार कई। 18 साल में आख़िर हुनजी पसंदि जो मुर्शिद शहीद बिलावल साईं जेको मुर्शिद जेको उहो उनखे मिलियो, साईं उन जा मुरीद थिया, जेको शहीद थियो हुयो। बिलावली जेको मखदूम बिलावल जेको उनजी सॼी तव्हांखे ख़बर आहे त उनखे शहीद कयो वियो, गाणे में पीड़ा वियो। साईं जेको सो उनजो मुरीद आहे, त उनजी मुरीदीअ जा जेके किस्सा आहिनि एतिरा ॾिघा आहिनि, एतिरा ॾिघा आहिनि, उनजी करामतुनि जा एतिरा किस्सा आहिनि जो ॿुधाए त माण्हू छा ॿुधाए। ऐं त हैरान थी थो वञा जॾहिं ॿुधां थो त अहिड़ा किस्सा आहिनि। त पहिरीं अचो तव्हांखे दरगाहनि जो दीदार करायूं, साईं मखदूम साहिड़ जी दरगाह जो दीदार करायूं। ॾिसो दरगाह। त ॼण ॾिठा तव्हां रूह परवर जेके नज़ारा दरगाह मखदूम साहिड़ जा। त साईं मखदूम साहिड़ जे असुल में जेका पैदाइश जेका आहे सा 9 रबीउल सानी आहे। चवण पाण जेके हज़रत मुर्शिद गौस पाक जा मुरीद हुया निस्बत उन हवाले सां हुआ, त उन्हनि जो जेको सिलसिलो सो 9 रबीउल सानीअ ते जेको सो पाण पैदा थिया ऐं 892 हिजरी में वफ़ात जे ॻोठ ठट्टी में पैदा थिया। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त साईं जी मुर्शिद सां मोहबत एतिरी हुई जो पाण खे बिलावली सॾाईंदा। माण्हू चवनि बिलाली बादशाह, बिलाली बादशाह न, बिलावली बादशाह। त इहो साईं जो हिकिड़ो मख़सूस नालो आहे। त उन हवाले सां साईं जेको जॾहिं चवनि था त 913 हिजरी में जॾहिं साईं जी उमिरि मुश्किल सां 23-22 साल हुई, त पंहिंजे मुर्शिद सां बेइंतिहा 5 साल मोहबत एतिरो भाईंदा हुआ जो हद खां वधीक। चवंदा जॾहिं हिकु रिवायत मुताबिक़ त जॾहिं साईं मखदूम बिलावल शहीद खे जॾहिं घणे पीड़ायो वियो त पाण उन वक़्तु मौजूदु आहे। जेसिताईं बिलावल शहीद फरमायो त मूंखे पेरनि खां पीड़ायो वञे ताकी आउं ठका पंहिंजे हॾनि जा ॿुधां। त उन वक़्तु उहो साईं बिलाली जेको साईं मखदूम साहिड़ उते मौजूदु हुन पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे मुर्शिद खे शहीद थींदे ॾिठो। उहे ठका जेके उन कननि ते पिया। ऐं कुझु रिवायत में लिखियलु आहे त मखदूम बिलावल साईं शहीद वसियत कई हुई या उन वक़्तु चयो हो साईं मखदूम साहिड़ खे त तव्हांखे अख़्तियार आहे त मुंहिंजो हक़ु करियो या बख़्श करियो। पर इहा हिकु जेका सा ग़लति रिवायत आहे, उनजो को तस्दीक कान्हे का कंहिं बि तारीख़ में, कंहिं बि कलमी में। छाकाणि त मखदूम बिलावल शहीद जॾहिं शहीद पोइ थिए अलाह जे राह में, उहो पंहिंजे के मुरीद खे कीअं हक़ु ॾींदो त इहो सभु अख़्तियार हुनजा अलाह करींदो, हुनजा राब्ता हक़ सभु अलाह सां हुआ। इहा रिवायत सही कान्हे का, जिन में को ताक़त कान्हे, या हिकिड़ी सम्झो इहा हिकिड़ी रिवायत आहे।
त उन हवाले सां बहरहाल जेको साईं मखदूम साहिर खे ॾिठो पंहिंजे मुर्शिद खे घाणे पीअंदे त हुनखे जेको उहो असरु थियो, चवनि था कम अज़ कम जेको 8 महीना हू हुजरे खां ॿाहिरि न निकितो, तंहिंमें नाले माथे ज़िंदगीअ ख़ातिर कुझु खाइणो पवंदो, एतिरो त हुन ते असरु थियो, एतिरो त असरु थियो जो हुन खिलणु छॾे ॾिनो, ता हयाती हू न खिलियो, हमेशह संजीदा रहंदो, हमेशह। अहिड़ा हूंदा अलाह जा वली, सुभाणे अलाह हुनजी कहिड़ी तारीफ़ करे। अलाह करीम अच्छा चवनि था त हुनजो मक़ाम दर्जो एतिरो जो हुनखे जेको लक़ब मिलियलु हो वाक़ुफ़ इसरार परवरदिगार, सुभाणे अलाह, अलाह जे इसरारनि जी वाक़ुफ़ियत रखंदा हुआ, हुनजी इहा मंज़िल हूंदी। त असां मटियारी जो साईं सखी रुकंदी शाह बादशाह उन पंहिंजे 99 मशाइख़ ॻोल्हिया, आख़िर वञी मखदूम साहिर खे पंहिंजो मुर्शिद कयूं, सुभाणे अलाह। त पाण अक्सर उते वेंदा हुआ, चवंदा उन ज़माने में ॿेड़ी में चढ़ी जेको विच वेंदा हुआ ऐं साईं मखदूम रुकंदी जॾहिं वेंदा त उते 24 ॾींहं 25 रहंदा हुआ, वरी मोटींदा हुआ। पाण चवंदा त अच्छा कॾहिं कॾहिं रजब जे महीने में ख़ासि करे मखदूम साहिर रजब में हिकिड़ो चकर मटाए ज़रूरु ॾींदा हुआ। जॾहिं मटाए रहंदा हुआ त हू सादातनि जो एतिरो एतिराम कंदा हुआ जो पेर डिघा पंहिंजा न कंदा हुआ, चवंदा चारो तरफ़ सादातनि पंहिंजा पेर डिघा कीअं कया, त इहो हुनजो एतिराम हूंदो। सखी रुकंदी शाह एतिरो फैज़याब कयो, एतिरो फैज़याब कयो, ऐं जो तव्हां हुन मंज़िल ॾिसो त हुन हर शइ हुनखे एतिरो वधायो जो अलाह करीम हुनखे लक़ब ॾिनो कुतुबुल विलायत, यानी विलायत जो कुतुब सखी रुकंदी शाह, त उनखे इहा मंज़िल मिली। त पाण चवनि था जॾहिं हिते ईंदा हुआ त मुर्शिद गौस पाक जे उन राति यारी हुई, उन जॾहिं मुर्शिद गौस पाक जे हवाले सां हिकु घर में न्याज़ थियो जो मस्जिद रबिया में आयो त उन में एतिरी बरकत पई जो सॼी जमायत खाधो। अहिड़ा त कई मौजा हुआ, कई ॻाल्हियूं पाण जा अगरि मौजनि जो ज़िक्र बि कंदुसि या मौजा बि करामतुनि जो अगरि ज़िक्र बि कंदुसि त एतिरो डिघो थी वेंदो जो कोन ॿुधी सघंदासीं। त असां थोरो मुख़्तसर इन शइ खे रखंदासीं। अच्छा ॻाल्हि ॿुधायूं त साईं मखदूम साहिर जी जेका सिलसिलो जेको हूंदो हुयो उनजो तरीक़ो जेको सहर वर्दियाब हूंदो हो ऐं किबरवी हमदानी बि हूंदो, जेको मीर सैद अली हमदानी जे वाट खां हज़रत शेख नजमुद्दीन कुबरी सां मुतलिक़ हो। त पाण या अल्लाह या हू जो ज़िक्र कंदा हुआ, ऐं असांजो सखी रुकन बि ईअं कंदा हुआ, ऐं सखी हाशिम शाह त नक्शबंदी बि हुया। त पाण जॾहिं सखी रुकन शाह चवनि था हिकिड़ी रिवायत में आहे त पाण सखी रुकन शाह जे कुल्हे ते वेही विज़ू फरमायूं त चवनि था कहिड़ी ॻाल्हियुनि में रिवायत लिखियलु आहे त सखी रुकंदी शाह दिलि में इहो कयो या कुझु अहिड़ी ॻाल्हि कई, पर या नथो सम्झां, बहरहाल हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, पर सखी रुकंदी ख़ुशि थियो हूंदो त मुर्शिद में कुल्हे ते वेह, या रिवायत हिकिड़ी पंहिंजी तरह सां ई आहे। त बहरहाल सखी रुकंदी शाह खे दुआ कई त तव्हांजे ख़ानदान मां हिकिड़ो अहिड़ो वली पैदा थींदो जेको पंहिंजे वक़्तु कलंदर वली हूंदो, जंहिंजी बिशारत पाण ॾिनो जेको सखी हाशिम शाह जी सूरत में सच साबित थियो। ऐं सखी हाशिम शाह मखदूम साईं बिलाली बादशाह जे दुआ सां जनमु वरितो, उन जे हवाले सां कलंदर वली थियो। जीअं माण्हू चवंदा बाबा मटियारनि खे दुआ आहे त आउं हीअं करियां न त सभु वली थींदा, सभु वली कोन थींदा, हिकिड़ो वली थियो। हाणे वली थियण जी मंज़िल तमामु परे आहे, उहे मंज़िलूं ॿियूं अलाह खे राज़ी करिणो थो पए। हीअ जेके माण्हू दुनिया जा कोन, हीअ अलाह इज़त कंदो हो, हीअ माण्हू कोन, माण्हुनि जी दुनिया माण्हू कोन हुआ, अलाह करीम जी इज़त कंदो। त रब करीम हुनखे वॾी इज़त ॾिनी, मोहबत ॾिनी। चवनि था त रिवायत आहे त केतिरा साल सखी रुकंदी शाह जी ख़िदमतूं कंदो, पोइ सभु फैज़ हुनखे ॾिनो। ऐं जॾहिं पाण ख़बर त पइजी वई त साईं वफ़ात करण वारा आहिनि, त उन जॾहिं साईं सखी रुकंदी वफ़ात कई 975 हिजरी 11 रबिउल सानी ते, त संदुनि खे उते ख़बर पइजी वई, पाण कंहिं इतलाह बि न ॾिनो, तंहिं इतलाह जा मसइला कोन हूंदा। उन राति जीअं वफ़ात कयूं पाण पहिरीं पाण पहुची विया, सुभाणे अलाह। पाण चवंदा त अखियुनि ते हथु मखदूम साहिर जेको सो साईं रखियो उन हथनि रखियो, ऐं पाण जो गुसल वक़्तु बि मौजूदु हुआ, कफ़न वक़्तु बि मौजूदु हुआ। ऐं उन वक़्तु साईं रुकंदी शाह जी वसियत हुई त पाण इहो तव्हांखे ॿुधाईंदो, सखी रुकंदी शाह कलमी नुस्ख़नि जा किताब क़ुर शरीफ़ लिखंदो, उहे ठटे में विकिरो कंदो हो, ऐं उन जी कमाई खां पिया उन वक़्तु उन 70 रुपया पिया हुआ, जेके उन मां सॼो जोड़ी पोती सभु शइ थी वई। त चवंदा निमाज़ बि पाण पढ़ाए, सुभाणे अलाह। ऐं एतिरो त परेशान हुआ, ऐं चवंदा 2 ॾींहं 2 रातियूं उते वेठा रहिया दरगाह ते, उते दरगाह ते वेठा रहंदा हुआ। उनजो त नमूनो ऐं तमामु हुनखे पंहिंजे, छाकाणि त जेको सो चवंदा हुआ त सखी रुकंदी शाह सां ख़लीफ़ा अरशद आहे, जहिड़ी मोहबत करण वारो वधीक। सखी साईं जेको मखदूम साहिर जो ॿियो जेको मुरीद म्यूं सईद हाजी, सुभाणे अलाह, हाफ़िज़ क़ुर, पाण बि हाफ़िज़ क़ुर, त सखी रुकंदी हाफ़िज़ क़ुर, म्यूं सईद हाजी हाफ़िज़ क़ुर। इहा तारीख़ एतिरी तवील आहे जो माण्हू जेतिरो लिखे ओतिरो माण्हू बहितर आहे, तव्हांखे ॿुधाए छॾे शयूं आहिनि। अच्छा हुन खां पोइ
पाण उन खां पोइ 5 साल हयाती रहिया मखदूम जेको सो साईं सखी साईं मखदूम साहिब सखी रुकंदी शाह जी वफ़ात खां पोइ फ़क़ति 5 साल हयाती रहिया। पोइ जेको सो पाण जेको रजब जे महीने में 980 हिजरे में वफ़ात कयूं। उन वक़्तु संदन उमिरि जेका हुई सा उन वक़्तु संदन उमिरि हुई 88 साल। 88 साल उमिरि में पाण वफ़ात कयूं। सुभाणे अलाह अहिड़ा अलाह जा वली जिन जो क़दम असां ते आहे तमामु हिकु बहितर ॻाल्हि आहे। अचो तव्हांखे कुझु वीडियो ॾेखारियूं मखदूम साहिब जी अक़ीदत वारा वीडियो उहे तव्हांखे ॾेखारे अची ॾिसो। मेरे मौला तू मेरे ते रहम कर दे, तेनू तेरी रहीमी दा वास्ता मेरे मौला तू मेरे ते रहम कर दे, तेनू तेरी रहीमी दा वास्ता तक ऐब मेरे उत्ते पाई पर्दा, तेनू तेरी करीमी दा वास्ता जिस दे सदके थी सानू तू बख्शना है ओस नूरे कदीमी दा वास्ता दिन महशर ना बरी दी पुछ होवे मुस्तफा दी यतीमी दा वास्ता जिस दिया अखियां चों ओदी याद अंदर वगदा दिने राती नीर होवे, ओनू किधरे गरीब ना आख बैना, ओदे जेठ ना कोई अमीर होवे, ओदे दर्द गदावां दी की दस्सां करके नजर इको दुनिया बदल दिंदे, ओ नहीं मंगदा तख्त ते ताज बरी जो मुहम्मद दे दर्दा फकीर होवे। फकीर होवे कमली वाले मुहम्मद तो सदके मैं जा, कमली वाले मुहम्मद तो सदके मैं जा, कमली वाले मुहम्मद तो सदके मैं जा, जेने आके गरीबां दी बाह फड़ लेगी। मैं सदके सदके जा, मैं सदके सदके जा, सदके 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 जा, मैं सदके 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 जा, मैं सदके 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 जा, मैं कमली वाले मुहम्मद तो सदके मैं जा, जेने आके गरीबां दी बाह फड़ ले। त मुंहिंजी बि पंहिंजे मुर्शिद जेको मखदूम साहिब सां तमामु घणी अक़ीदत आहे। ऐं दुनियावी रंगनि खे छॾे करे जॾहिं उते वेंदो आहियां त मुंहिंजी अजीब कैफ़ियत थींदी आहे। ऐं चंबड़ी उन मज़ार जी खपंदो आहे, उनखां दुआ मुंहिंजा मुर्शिद तूं मुंहिंजी अलाह करीम खां दुआ घुरी, तूं मुंहिंजी मुश्किलूं आसान कर, मूंखे कंहिंजो मोहताज न कर, हिन उमिरि में मूंखे ख़ुशी ॾे। अचो तव्हांखे उन कैफ़ियत वारो हिकिड़ो फ़ोटू ॾेखारियो, फ़ोटू ॾिसो। जी जनाब, ॾिठो तव्हां त आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असां जेके हीअ तहक़ीक़ जेका कई असां कल्ह बि नुस्ख़ा कई, जंहिंजो हिकु किताबु तव्हांखे आउं ॾेखारियां थो। हीउ जेको
45 ते आहे हिकिड़ो किताबु कलमी नुस्ख़नि जो, जंहिंमें मख़्तूम साहब साईं जो ज़िक्र आहे। मख़्तूम साड़ लंजार कदल्ला सर उनजो ज़िक्र आहे, तव्हां किताबु ॾिसी सघो था। ऐं ॿियूं केतिरा कलमी नुस्ख़ा जंहिंमां असांजो ज़िक्र कढियो आहे, ऐं एतिरो तफ़सील आहे। आउं अगरि वरी तफ़सील करामतुनि जो करियां, उनजी ज़िंदगी जो करियां, तमामु घणो तफ़सील आहे। त उनखां पोइ जेको सो तव्हांखे इहो बि ॿुधायां त मटियारी में कुझु वक़्तु पहिरीं हिकिड़ो नौजवान हो, कारी अलीमुल्ला ताहिरी, सुभान अल्लाह, साईं मोहम्मद बख़्श मिस्री साईं जेको मुंहिंजो उस्ताद हो, हुनजो फर्ज़ंद आहे। अलाह करीम हुनखे वॾी मोहबत ॾिनी आहे ऐं हुनजी अक़ीदत आहे मख़्तूम साहिर सां। त उन हिकिड़ो किताबु कढियो हो, दरगाह हज़रत मख़्तूम साहिर सवाइल मारूफ़ बिलाली बादशाह रहमतुल्लाह अलैह। त तव्हांखे किताब जी झलक ॾेखारियो। हीअ साईं जो किताबु आहे जेको नंढिड़ो शाइर थियो हो। त उन तरह सां कयो त एतिरियूं कई ॻाल्हियूं अक़ीदतुनि जूं, मोहबतुनि जूं सखी साईं। ऐं त तव्हां इहो वज़ाहत कयां, साईं बिलाली बादशाह न, साईं बिलावली बादशाह अॼु राति केतिरा मुर्द विया आहिनि। तव्हां क़यामत जेसि ताईं ज़िंदगी आहे रहंदा, माण्हू ईंदा, अक़ीदतूं कंदा रहंदा। त आख़िर में तव्हांखे उनजा फ़ोटू हिन धमाल सां गॾु ॿुधायूं था। अचो हीउ फ़ोटो ॾिसो। मनम गुलाम अली हजार जान गिराने फिदाए नाम अली या अली या अली या जनाब ॾिठा तव्हां। त अॼु जे लाइ एतिरो ई। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। पंहिंजी राय खां आगाह कजो। जेसिताईं इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।